नाज़रीन अवां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं त स्टेट बैंक नए मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान करे छॾियो आहे। स्टेट बैंक व्याज जी शरह में 1.5% वाध करे छॾी आहे। व्याज जी नई शरह 12.5% मां वधाए 13.75% मुक़रर कई वई आहे। स्टेट बैंक जो चवणु आहे त व्याज जी शरह में वाध ईंदड़ 1.5 महीने लाइ कई वई आहे। नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ अवां खे ॿुधाईंदा हलूं त स्टेट बैंक नई मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान करे छॾियो आहे। स्टेट बैंक व्याज जी शरह में 1.5% वाध करे छॾी आहे। व्याज जी नई शरह 12.25% मां वधाए 13.75% मुक़रर कई वई आहे। स्टेट बैंक जो चवणु आहे त व्याज जी शरह में वाध ईंदड़ 1.5 महीने लाइ कई वई आहे। नाज़रीन अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं त स्टेट बैंक नई मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान करे छॾियो आहे। स्टेट बैंक व्याज जी शरह में 1.5% वाध करे छॾी आहे। व्याज जी नई शरह 12.25% मां वधाए 13.75% मुक़रर कई वई आहे। स्टेट बैंक जो चवणु आहे त व्याज जी शरह में वाध ईंदड़ 1.5 महीने लाइ कई वई आहे। नाज़रीन अवां सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त स्टेट बैंक नए मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान करे छॾियो आहे। स्टेट बैंक व्याज जी शरह में 1.5% वाध करे छॾी आहे। व्याज जी नई शरह 12.25% मां वधाए 13.75% मुक़रर कई वई आहे। स्टेट बैंक जो चवणु आहे त व्याज जी शरह में वाध ईंदड़ 1.5 महीने लाइ कई वई आहे।